इंदौर जा सांसद श्री शंकर लालवानी जी मौजूद आहिनि त तव्हां मूंखे ॿुधायो सिंधी नॉलेज चैनल हले पियो सिंधी में त हुन चैनल जे माध्यम सां तव्हां पंहिंजे समाज खे चालीहे पर्व जे संदर्भ में छा चवणु था चाहियो? सॼे हिंदुस्तान में न, हिंदुस्तान जे ॿाहिरि बि झूलेलाल जो चालीहो पर्व मल्हाए थो वञे, धूमधाम खां मल्हाए थो वञे। भॻवान झूलण खे इहा प्रार्थना आहे कि सभिनि खे सम्मति ॾिए, सभिनी जो स्वास्थ्य ठीकु रखे ऐं सभिनि खे अॻियां वधाइनि। झूलण जी इहे पल्लो पाए करे असां सभु इहे प्रार्थना कंदासीं। ऐं सिंधी नॉलेज जे दर्शकनि खे तव्हां छा चवणु था चाहियो? बिल्कुलु सिंधी ॿोली ॻाल्हाइणी खपे, सिंधी संस्कृति, सिंधी संस्कार ऐं सिंधी धार्मिक आयोजन जेके बि थींदा आहिनि, थदड़ी हुजे, तीजड़ी हुजे, असां अलॻि अलॻि त्योहार मल्हाईंदा आहियूं, सभिनि खे मिली करे धूमधाम खां मल्हाइणो खपे त्योहार। ऐं चालीहो त हले थो पियो, असां भॻवान झूलेलाल जनमु ॾींहुं बि आहे, ॿिया बि सामाजिक कार्य थींदा आहिनि, उन में बि मुंहिंजो निवेदन आहे सभु मिली करे कयो कमु। इस बात को देखेंगे तो जब विभाजन हुआ था तब सब कुछ छोड़ के आए थे और धर्म की खातिर वो सब कुछ छोड़ के आए थे और जीरो से उन्होंने अपना काम शुरू किया। आज वो देश में, दुनिया में अच्छी स्थिति में है, उन्होंने मेहनत की है और यहाँ के लोगों के साथ मिला। आज वो हर क्षेत्र में आगे हैं, व्यापार हो, व्यवसाय हो, हॉस्पिटल हो, स्कूल हो, साइंटिस्ट हो, वकील हो, सब क्षेत्र में समाज को लोग त हिन सां जुड़ियल ॿी बि ख़बरूं तव्हांखे ॾींदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु।